दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो सिंधी अदबी संगत सिंध मरकज़ जे सदर सिंधी अदबी संगत शाख सीता रोड पारां सेक्रेटरी इनाम उनर जी अगवाणी में कारून छरजी कटाई ऐं सिंध में डिजिटल आदमशुमारी जे फ्रॉड ख़िलाफ़ संगत ऑफिस खां एहतजाजी रैली कढी वई। वसीम अक्का सीताई मशहूर ब्राह्मण सीताई ऐं इनाम उनर समेत ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कारून झर जबल हज़ारे सालनि जी तारीख़ रखंदड़ अरडो जबल आहे जेका सिंध जी सूंह ऐं सुञाणप आहे। हिननि वधीक चयो त कारून झर जबल खे वर्ल्ड हेरिटेज जो दर्जो ॾेई जबल खे सदाईं जे लाइ महफ़ूज़ कयो वञे ऐं उन सां गॾु सिंध में डिजिटल आदमशुमारी जे नाले सां कयल फ्रॉड कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। अॻवाणनि वधीक चयो त डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंधी माण्हुनि खे इक़लियत में तब्दील करण जी नापाक कोशिश कई पई वञे। अॻवाणनि हुकुमरान धुर खां घुर कई त डिजिटल आदमशुमारी ख़तमु करे सिंध में रहंदड़ सिंधियुनि जी ॿीहर ॻणप करे दुरुस्त अंग अखर ज़ाहिर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। एहतजाज में शिरकत कंदड़ दोस्तनि में घायल गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, रोशन जामरी, कुर्बान अली अड़ोल, आबिद अली आस अवैस मेमण, अरबाब जामरी, शहजाद मेमण, अनीस अली, अब्दुल रज़ाक सियाल, अब्दुल जब्बार जोयो समेत वरी अंग में शहरिन शिरकत कई। नीलामी